मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं एक पीर चयो असां पंहिंजी दरगाह तां मुर्दा माण्हू खे ज़िंदा कंदा आहियूं, छा उहो सही आहे न? वॾी ॻाल्हि करे छॾी। पीर चवे थो मां ज़िंदा करे ॾेखारियां थो को मोल माण्हू हुजे, ख़तरनाक ॻाल्हि आहे। साईं इन पीर खे पैगाम पहुचायोसि, इन पीर खे मुंहिंजो हिकिड़ो पैगाम पहुचायोसि। इंसान हिकु वॾी ॻाल्हि आहे, इंसान हिकु वॾी ॻाल्हि आहे। मख हिकिड़ी जेको आहे मोल मोकिलियूंसि था, मख हिकिड़ी मोल मोकिलियूंसि था। इन पीर खे ताक़त आहे, पावरफुल ताक़त आहे, कामिल मुर्शिद आहे। मख खे जेको आहे ज़िंदा करे ॾेखारे, टेम क़यामत ताईं आहे। हल साईं, मख साईं इंसान वॾी ॻाल्हि आहे न, मख खे ज़िंदा करे ॾेखारनि। हिन पूरी काइनात में अल्लाह सिर्फ़ु ईसा अलैहिस्सलाम खे इहो मुर्जो ॾिनो हुयो, मुर्दा खे ज़िंदा कंदो हुयो। इन खां बाद में ज़िंदा करे पोइ छा फरमाईंदो हुयो? अल्लाह जी इजाज़त सां मां ज़िंदा कयो आहे। नबी आहे उहो, ईअं न चवंदो मां ज़िंदा कयो आहे। इन खां बाद में छा फरमाईंदो हुयो? अल्लाह ज़िंदा कयो आहे। मां निमाज़ पढ़ी करे अल्लाह खां दुआ घुरी आहे, अल्लाह जेको आहे ज़िंदा करे ॾेखारियो आहे। त हे कहिड़ो मुर्शिद आहे? मोरनि खे जेको आहे ज़िंदा थो करे। इहा उन जे लाइ फ़क़ी जेको आहे न ख़ानदानी क़िस्म जी आहे बसि। वरी घणा साईं साईं असांजे मुर्शिदनि खे साईं ख़बर पइजी वेंदी आहे फिलाणी जेको आहे जॻह ते जेको आहे खज़ानो पूरियल आहे। असांजे मुर्शिदनि खे इहा ख़बर पइजी वेंदी आहे। असांजो मुर्शिद वेठो कराची में आहे ऐं ॾिसंदो आहे शदादकोट वारनि खे। ॻाल्हि सम्झ में अचे थी नथी अचे? हदीस हिकिड़ी पेश कयां। अलाह जे नबी वटि साहबा आया, साहबा जी मजलिस लॻी। 70 साहबा खे अलाह जे नबी क़ुर हिफ़्ज़ करायो। 70 साहबा खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुर हिफ़्ज़ करायो। ज़बरदस्त टॉप जा कारी। क़ुर हिफ़्ज़ थी वियो, मुकमल थी वियो। मुनाफ़िक़ आया हिकिड़े टोले खां ऐं उन्हनि चयो त साईं असां जेको आहे मुस्लमान थिया आहियूं, तव्हां असांखे पंहिंजा शागिर्द ॾियो, असां वञी करे पंहिंजे इलाइक़े में छा करायूं? तालीम आम करायूं। त अलाह जे नबी फरमायो नेके इरादे सां आया आहिनि। अलाह जे नबी उन्हनि 70 साहबा खे मोकिले छॾियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काॾे मोकिलियो? 70 साहबा खे काॾे? इन्हनि जे पोयां मोकिले छॾियो त तव्हां वञो इन जे इलाइक़े में इन्हनि खे तालीम सेखारियो। साईं साहबा जीअं जो हिकिड़े मक़ाम ते पहुता, उन्हनि ज़ालमनि छा कयो? 70 साहबा खे हिकु मक़ाम ते शहीद करे छॾियो। हे इस्लाम खे वॾे में वॾो नुक़सानु पहुतो जो अलाह जे नबी असर निमाज़ में अलाह जे नबी खे एतिरो गम थियो इन जे मथां जो 70 साहबा मां तयारु कयमि ऐं उन्हनि खे क़ुर जेको यादि करायमि। अलाह जे नबी खे एतिरी तकलीफ़ पहुती, अलाह जे नबी असर निमाज़ में बीह करे, निमाज़ में बीह करे अलाह जे नबी उन्हनि जे मथां लानत कई। छा अलाह जे नबी खे इहो न पियो ॿुधायो वञे साहबा खे वठी था वञनि, साहबा खे रस्ते ते शहीद कंदा? अलाह जे नबी खे इल्मु ग़ैब हुयो, पर वही जे ज़रिए सां जिब्रील अचे पियो, ॿुधाए पियो। ऐं असांजा मुर्शिद कहिड़ा हूंदा आहिनि? कराची खां वेही करे मुजीबुर रहमान खे हिते ॾिसंदा आहिनि। हलो साईं, हे साईं कुझु बि न आहे। अलाह जो कसम, हे 2 नंबरी आहे हिकिड़ी। हे इस्लाम तां खेॾियो वियो आहे। जॾहिं मुर्शिदनि खे एतिरी सारी ख़बर पए थी पाकिस्तान में पेट्रोल जी किल्लत आहे वॾी। सम्झ में ॻाल्हि अचे थी न? पाकिस्तान में वॾी पेट्रोल जी किल्लत आहे। हिन मुर्शिदनि खे चयो साईं ॿुधा बाबा, साईं असांखे इहो ॿुधायो त हाणे पेट्रोल कहिड़ी जॻह खां निकिरंदो? मुर्शिद ॾिसंदो आहे, हर जॻह ते ॾिसंदो आहे। इन खां वञी करे वठी वेंदोसीं रेगिस्तान इलाइक़े में। चयो साईं हिते ॾिसो थोरो हिते खज़ाना तव्हां ॾिसंदा न, तव्हां जो ज़मीन में खज़ाना पूरियल आहिनि न, तव्हां ॾिसो हिते खज़ानो जेको आहे न कहिड़ी जॻह ते पूरियल आहे। साईं महिरबानी करे इहो ॿुधायो त हिते पेट्रोल कहिड़ी जॻह खां निकिरंदो, डीज़ल कहिड़ी जॻह खां निकिरंदो? मामूली ख़लास थींदो, कंहिं केस में ॿुधाए न सघंदो। अगरि ॿुधाए वियो मां सां गॾु तव्हां बि मुरीद थींदव हुन जा? सभु साईं मुरीद आहियूं। असांजे लाइ कामिल आहे, अकमल आहे, मुकमल आहे ऐं असां लाइ क़ाबिल एतिराम आहे। मां पंहिंजी सॼी जेको आहे न पब्लिक जेकी ज़िम्मेवारी सभु इनशा अल्लाह उन वठी वेंदुमि। त इनशा अल्लाह तव्हां बि हलंदव न, पर ईअं असुल बि न थींदो।